Hello guys, this is second day at my home and today we are going to Larkana. Baba and Mama ni rahe hain Larkana because we have to pick our brother and bhabhi, means my sister-in-law. So let's go. Firstly we are here at Sain Niaz Burdo's house. यहाँ पे हम साईं को सलाम करेंगे, उसके बाद फिर हम निकलेंगे आगे निकलेंगे लारकाना के लिए। बाबा ये उर्दू सुठी थी भैया गाइस, अप्रिशिएटेड। हेलो यस तो सर हे तो बंद करो, हे खोलो। बाबा कुछ गिफ्ट बैठिया है वो साइन दिले। हाँ गलत खोले वह। नाइस नाइस हाउस। हे पानी छा सिस्टम बाबा? बर्फ उठा दिया। अच्छा आइस फैक्ट्री। ये आइस फैक्ट्री है गाइस, तो ये बर्फ उठा दिया है। इफ यू नो यू नो। अभी हम जा रहे हैं, हमें देर हो रही है बहुत। Okay guys, we are gonna recite a poetry from Ustad Bukhari's book Walwalo I Woke। ठीक है मां तव्हांखे शायरी ॿुधाईंदे साणे। ओके लेट्स गो। सोणियूं अखियूं सिंध में ख़ासि बुखारी खोड़। वाह सॼी सिंध सूंहं सां भरी पई आहे। बट स्टिल सोणियूं अखियूं सिंध में ख़ासि बुखारी खोड़। तुंहिंजनि सां तिर जेतिरियूं जानी नाहिनि जोड़। वाह कजलियूं ॿियूं बि करोड़, तुंहिंजियूं तजलियूं तेज़ आहिनि। वाह तुंहिंजियूं तजलियूं तेज़ थियूं। अनम साईं जी बाबा। उस्ताद बुखारी चए थो त माण्हू कुझु बि थिए खणी, माण्हू कुझु बि थिए खणी थींदो कोन ख़ुदा। ख़ुदा त कोन थींदो न। माण्हू कुझु बि थिए खणी थींदो कोन ख़ुदा। ख़ुदा दर्द रखे नथो, ख़ुदा दर्द रखे नथो। माण्हू दर्द बंदा आहियूं पाण बंदा। उस्ताद इश्क अल्लाह जा। गाइस यहाँ से हम कुल्फी लेते हैं जरूर। और ये हमारा कास्ट भाई भी है अंकल, इनकी कुल्फी भी बहुत अच्छी है। मतलब बाबा रोजा ना रखा लो गाइस। हाँ तो रोजा ना तो रखे, मुखे में ना तो रखे लेता लेते मैं खावा थी तो डो बाबे रे विंदो। सभई डो असाई असांजा ई आहिनि, पर अवां बि अखियुनि खे झलियो आहे। कुल्फी खाएंगे हम यहाँ से। अंकल पेंदी जब फोटो लग रहा है पोस्टर पे। हेलो अस्सलाम वालेकुम। ताने पुछंदी रही भाटरी मुनी। हाँ ठीक है हालन बेटा ठीक आयो? अनम आई दे अज। गाइस तो हम पहुंच चुके हैं लारकाना। दिस इज द एंट्रेंस। अभी और एक गेट बाकी है। आठ एडो वडो ठायो अथनि हिते, माण्हू वञनि बि था। इस वक्त कहिड़ी बिल्डिंग आहे? आरटी ठायो अथनि गाइस हिते। कराची में बि ॾाढो वॾो आरटी अथव बाबा। बिलावल हाउस जे भरिसां आहे, बसि परे खनि ॾिठो आहे असां बिलावल हाउस ऐं आरटी। ऐं हीअ आहे पुल, हीअ आहे पाणी, हीअ आहिनि मेहूं। राइस केनाल आहे असांजो ही। अच्छा राइस हिन ते थींदी आहे, अंग्रेज़नि ठाहियो राइस केनाल, त चांवर थींदा केनाल ऐं खीरथर केनाल। टे केनाल सॼे हथ ते सिंधु दरिया मां सखर खां निकिरनि था, ऐं 4 केनाल वरी खॿे हथ ते। 7 केनाल कढिया आहिनि दरिया मां। दरिया मां। ऐं जेकी पुल ठाहियूं उनखे 66 दरवाज़ा रखिया आहिनि। सखर ऐं रोड़ी वारी। सखर ऐं रोड़ी वारी। हिनजी नसीम खान जी हिकिड़ी कहाणी आहे, चोटी ऐं दर्द। असां इंग्लिश में पढ़ी आहे। वाह जी नसीम खान जो सब कहानियूं वाह जूं आहिनि। सब मुनफरद कहानियूं नसीम खान जो। ऐं हीअ हॉस्टल आहे न हिननि जी चांडका वारनि जी बा। ही चांडका वारनि जी हॉस्टल। चांडका वारनि जी हॉस्टल। अॻियां चांडका हॉस्पिटल। हॉस्पिटल ही ही हॉस्टल। वरी जजनि जे रहण जे लाइ जस्टिस। जस्टिस जे रहण माना हितां हे वारो जेको सॼो रोड आहे उहो पूरो ई। ऐं ही हॉस्पिटल आहे। ही पियो ही असांजा वरी जेके धणी आहिनि उन्हनि कब्ज़ो कयो आर्मी वारनि। कब्ज़ो करे अंदरि स्कूल ठाहे छॾियो अथनि। हाणे स्कूल प्राइवेट पिया था हलाइनि। हे यार ये ॾिसो सॼो भित उन्हनि जो लॻो पियो आहे। नोबो एरिया आहे, अंदरि छा था आहे छा आहे
उन प्लाट पियो आहे त अधे वारनि जो कब्ज़ो आहे हुन ते अधे वारनि जी मर्ज़ी आहे मुल्क जा मालिक आहिनि असां सभु नौकर आहियूं हुननि ये आहे असांजी हाई कोर्ट जी बिल्डिंग हाई कोर्ट बाबा चए थो असांजी सुहिणी बिल्डिंग आहे इहा हिनखे रिकॉर्ड ज़रूर कजो हा मूंखे ॾाढी वणंदी आहे ॾिसो न लारकाना जो हाई कोर्ट गुंबज़ ॾिसो हुन जो हाई कोर्ट जो दिस इज क्यूट बिल्डिंग ऑफ लारकाना हाई कोर्ट हाणे असां वञूं था भाउ ऐं भाभी ॾे उन्हनि खे पिक कंदासीं वरी उन्हनि खे घर वठी हलंदासीं त तव्हां सां घर हली करे असां सां ईद कयो दिस इज टू मच फन गाइस त माना घर में असां पेरेंट्स सां टाइम स्पेंड कयूं था क्वालिटी टाइम बसि हुते त असांजी भॼ बसि अलाए कीअं लाइफ हूंदी आहे सुबुह जो उथ मानी ठाहे वरी खा वरी कोर्ट वञ वरी कम ते वञ वरी पैसो कमा वरी पैसो ख़र्च कर हिते को ख़र्चो न आहे सारा अबे की जेब से जाता है मां जॾहिं अचां पई न हेॾे मां सोचां पई वाह हाणे हिन महीने जी मुंहिंजी थोरी सेविंग थींदी सो इहो आहे जॾहिं तव्हां पेरेंट्स सां रहो था जेके माण्हू पेरेंट्स सां रहनि था उहे लकी आहिनि बट असांखे लाइफ में कुझु न कुझु करिणो आहे त हुनजे करे वी हैव टू गो आउट लाड़कानो शहर बेनज़ीर ऐं बेनज़ीर जी तस्वीर जेकी ठाही अथनि पर लॻे नथी बेनज़ीर जेकी तस्वीर ॾिसो असां हा सही न ठाही अथनि सही न ठाही अथनि उहो जेको आर्टिस्ट आहे उहो सुठो आर्टिस्ट न हा बेनज़ीर अञा वधीक ख़ूबसूरत हुई बाबा चए तो बेनज़ीर सां हासिम ज़रदारी में कढाए छॾियो अथनि हिन में बोते में तस्वीर में सही न ठाही अथव बेनज़ीर ॿीहर ठाहिणु खपे लॻे त सही त बेनज़ीर आसिफ कढो संदा आसिफ कढो भुट्टो ऐं ज़रदारी हुयुसि न तॾहिं आसिफ आयसि थोरो NIC वीडियो हॉस्पिटल आहे अंदरि बाबा जो ऑपरेशन करायोसीं असां ते नई दिलि लॻाराईमांसि साम्हूं अंदरां ट्रामा सेंटर बि आहे हिते हाणे तव्हांजी दिलि छा थी फील करेव दिलि में ॾाढो मज़ो आहे हा हाणे फिट आहे सफ़ा नई थी वई आहे 2-3 ॾींहं अॻु अरबा ते लाड़काणे में मां हुयुसि त अक्सर ईअं थींदो आहे त असां वटि छोकिरा वेंदा आहिनि कंहिं छोकिरी या माई खे चवंदा आहिनि फोटो जेकी माना हू हूंदी आहे सेलिब्रिटी हा त थियो ईअं त उते बीठो हुयुसि मां त हिकिड़ी माई आई एफिडेविट जे भरिसां बीठी उन चयो मूंखे तव्हां सां फोटू कढाइणो आहे मां कीअं चई मां पंहिंजी धीउ खे ॾेखारींदमि तव्हांजो अनम न ऑपरेशन करायो तव्हां सां गॾु ई ऐं पोइ मुंहिंजी धीउ ॾाढो उहो ॾिसंदी आहे मां ॾसींदमि त हे अनम जो अबो हिते मिलियो हो मूंसां कोर्ट में फोटू कढाईंदो त मां उहो ॾेखारियो ठीकु आहे भली कढायो तव्हां त ख़ुशि थिया हूंदव माई फोटो बि कढायो सही ॿुधायो अल्लाह वाह ख़ुशि थियो न वाह हनीफा सही ॿुधायो अल्लाह वटि जानो ऐसी बातें तुम क्यों पूछते हो जो बताने के काबिल हा बा तव्हांजे मुंहं मां लॻे थो तव्हां ख़ुशि थियो वॾो भई उहा ॻाल्हि मेंशन करे ॿुधायो था मूंखे महिल वरी ॿुधायो ऑन कैमरा था त जीअं माई ताईं वरी ॻाल्हि पहुचे अच्छा Guys, this is also the famous tower of Larkana. सॼो लाड़काना मां तव्हांखे ब्लॉग में दिखाया हुआ अबू पंहिंजे दोस्त सां मिलण आयो आहे हिते सो गाइस हम पहुंच चुके हैं अपने भाई और भाभी के घर यहाँ पे हम उनको रिसीव करेंगे सलाम अलैकुम कहिड़ा रही काका ठुश खैर सामान वामान पैक कर रखे अथव न सामान पैक हलो हलो कुछ कराई तो पीआरी दो न बस कराइण की हाणे टाइम घणो थी वियो हाणे रोज़ो ना है असांखे असल में आहे त रमज़ान न ॿाहिरि शहर में त रमज़ान आहे न शहर में रमज़ान आहे त इन करे सभिनी खे रोज़ो आहे गाइस सामान जा रहा है हमारा अब हम जाएंगे घर मशीन में नहीं होड़ा सामान अपना रूम में पैसा खणी आया हुआ शइ वठी ॾींदे हा शइ वठी आ त खाऊं जेली वठी आ वठी ॾींदे भाभी के घर में बहुत बच्चे हैं गाइस बाय बच्चों चलता हूँ ये मेरे भाई का लैपटॉप है कहाँ रखूँ गाइस दरवाजा खोलो गाइस कोई सीट पे रखा लैपटॉप एंड पर्स भी सामान अची वियो सॼो ये बात सही कयोसीं खाली कर हाँ ना सामान केॾो अथनि
कंबल वंबल सब सही कयो असां खाली करे आया हूँ त जीअं सामान अची सघे हिननि जो सामान अची वियो पूरो हिकिड़ो ॿार बि चोराए हलूं अब हिननि जा घणा ॿार अथनि डिगी में विझो हलो हिकिड़ो भली वाह गाइस अब्बा शॉपिंग करने आया है लारकाना के मार्ट्स देखो सब कुछ मिलता है यहाँ पे भी मैक्स बचत और बिन हाशिम की तरह उधर गाड़ी बंद करिएगा गाइस मैंने कॉफी ली है ये लोग जूस पी रहे हैं अपना ये अच्छा लगता है मुझे बहुत मूसा न था मिलो बाकी केड़ा हाल थई मन आयो थई पुट आई थई नो खुश थी खुश गाइस मैं अपने भाई के लिए एक चीज लाई थी वो मैं उसको देती हूँ अभी देखते हैं उसका रिएक्शन उसका बर्थडे आने वाला है ना इस मंथ में भी वो पैदा हुआ है अम्मी भी इस मंथ में पैदा हुई है उज़ैर अबे भूख लग गया उज़ैर तुझे लाए कुछ वठी आई चेक कर है ना बढ़िया सुठड़ी लगी परे खां ॾिस वणे हले थी न हाँ सेल विझाईंदे हलंदी सेल न था इधर न कराची में महंगो वो मिले जबरदस्त वाच सस्ती मिली ना हाँ वाच सस्ती सब गाइस लारकाना से मिठाई आई है ये मशहूर मिठाई है लारकाना की जो भी मुझे देना चाहे दे सकता है क्योंकि मुझे बहुत पसंद है वाह साईं वाह खुशी देखो खुशी पुट वठी आयो अथसि धी वठी आई अथसि हाणे ईद त अम्मी जी थी वई हेलो साकिब अली कहिड़ा हाल अथव सुहिणा थी विया हो लोग मैचण जहिड़ो ई न ईद जे करे दाढ़ी वाड़ी छॾे न ईद ते ठाराईंदा हिन जे करे ईद जे करे माण्हू सुहिणा लॻनि तव्हां वरी की न लॻो न ईद सुहिणा लॻंदा हिन जे करे माण्हू गाइस मैं अपने कपड़े देने जा रही हूँ दर्जी को साकिब साहब के साथ हे भेणों के प्रिंसेस ट्रीटमेंट था जो तमीज न था हेलो सो गाइस ये वाला व्लॉग यहीं तक था मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में तब तक के लिए सब्सक्राइब माय चैनल मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में जो कि और इंटरेस्टिंग होगा बाय अल्लाह हाफिज़।